हाणे जेका सूरत हाल आहे ॼाणायो पियो वञे त ही वॾो में वॾो जेका ज़िमेदारी आहे उहा पोइ गवर्नमेंट ते अचे थी। उन ते कीअं कॉमेंट कंदो ऐं हिकिड़ो जीअं ख़बर सां अव्हांखे ॾिनीसीं, अवां बि ज़रूरु ॿुधी हूंदी, अवाम जे साम्हूं बि आहे त ईंदड़ जेके हाणे फ़ैसिला वरिता पिया वञनि, बिजली महांगी थींदी, पेट्रोल महांगो थींदो, ही नई हुकूमत जा नवां तोहफ़ा अचणु शुरू थी विया आहिनि। सबका पहिरीं त ही जेका बैरूनी साज़िश के ज़रिए जेका हुकूमत थापी वई आहे पाकिस्तान जी आवाम ते, उन जो हिकिड़ी ही एजेंडा आहे त पाण मथां केसिस ख़त्म कराइजनि। जी तव्हां ॾिठो त इहो जेको 16 बिलियन जो मनी लॉन्ड्रिंग जो जेको केस आहे शहबाज शरीफ ते, उन केस के जो जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उनखे हटायो वियो आहे ऐं उनखे कोर्ट में जेको लॉ ऑफिसर आहे हुनखे चयो वियो आहे त हू कोर्ट में इन सिलसिले में पेश न थिए। ऐं जेके तव्हां ॾिठो पीपुल्स पार्टी ऐं जेके नून लीग जा जेके अॻुवान आहिनि, जेके चोरी ते जिन ते चोरी जा शदीद क़िस्म जा इल्ज़ामात आहिनि, उन्हनि खे नो फ्लाई लिस्ट मां कढियो पियो वञे, उनजा नाला ECL मां कढिया पिया वञनि त हू हिन मुल्क मां भॼी वञनि। ऐं जेसिताईं हिन मुल्क हिन जी कारकर्दगी जो जेको आहे, हाणे ही चवनि था पोइ हुकूमत जा आहिनि, जेकॾहिं पोइ हुकूमत एतिरी ख़राब हुई त हिननि 13 पार्टियुनि खे कहिड़ो शौक़ु हो त हिन मरहले ते अची हुकूमत करण जी कोशिश कनि, छाकाणि जो जेकॾहिं हिन ॾिठो पिए एॾा हालात ख़राब आहिनि त ही पाण बि जनरल इलेक्शन था वञनि हा, पाकिस्तान तहरीक सां मुतालबो करे रही आहे। IMF में ही विया आहिनि, तव्हां ॾिसो त IMF में जॾहिं असां एग्रीमेंट कयो त हिकिड़ो स्टेट बैंक जी ख़ुदमुख्तियारी जो फ़ैसिलो हुयो, जंहिं ते पीपुल्स पार्टी ऐं नून लीग चयो हुयो त स्टेट बैंक खे जेको आहे उनजी ख़ुदमुख्तियारी, पाकिस्तान जी जेका फाइनेंशियल ख़ुदमुख्तियारी आहे उहो IMF वटि सरेंडर करे छॾी आहे। पर तव्हां ॾिसो उहो साॻियूं अॼु जेका स्टेटमेंट आई आहे मिफ्ता इस्माइल जी, उनखे IMF खे ख़ातिरी कराई आहे त न इहो बिल्कुलु ठीकु थियो ऐं इनखे असीं जारी रखंदासीं। इन मां साबित थियो त ही मुनाफ़िक़ आहिनि पहिरें नंबर जा, जेके सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद लाइ इहे ॻाल्हियूं कनि था। जी ही हुकूमत आई आहे ऐं उमरकोट में आहियां, हिते 6 कलाक लोड शेडिंग थींदी, हीअं 14 खां 16 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। तव्हां ॾिसो पंजाब में पेट्रोल ऐं डीज़ल गुम थी वियो आहे, उतां जा हारी वापारी कारोबारी माण्हू परेशान आहिनि, उते डीज़ल ऐं पेट्रोल दस्तियाब कोन्हे, पेट्रोल पंप ते लाइनूं लॻल आहिनि, बिजली जा अघ वधाइण जो जेको आहे पूरी तयारी कई वई आहे। ठीकु, सो पर लिहाज़ा ज़ाहिर आहे लाल साहब ही सभु कुझु 2 हफ़्तनि में त कोन थियो हूंदो, रुगो 2 हफ़्ता थिया आहिनि नई गवर्नमेंट खे। ज़ाहिर आहे जेका सूरत हाल मां ॿुधायो पिया 2 हफ़्तनि में त कोन थी आहे। नादिया बिल्कुलु 2 हफ़्तनि में थियो आहे। ही हिक ॿिए खे राज़ी करण में तव्हां ॾिसो 10 ॾींहं ते ही कैबिनेट न ठाहे सघिया, ही एॾा नाहिल हुया कि पंहिंजो पाण खे सम्झनि पिया त असां वॾा को तजुर्बेकार असीं सियासतदान आहियूं। हिननि जी नाहिली इहा हुई त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो एतिरो टाइम लॻो त हिकिड़ी मुख़्तसर कैबिनेट में न जोड़े सघिया। हिननि जो कैबिनेट न जुड़ण जे करे फ़ैसिला टाइम सर न थी सघिया, उन जो नतीजो अची रहियो आहे। हाणे इहो त हिकिड़ी रवायत आहे त माज़ी जी हुकूमतनि ते इल्ज़ाम ॾियनि। माज़ी जी हुकूमत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु बि जेको रिकॉर्ड जेको रेवेन्यू कलेक्शन, रिकॉर्ड एक्सपोर्ट्स, रिकॉर्ड रेमिटेंसिस, रिकॉर्ड एग्रीकल्चर जेको आहे आउटपुट, इहे सभु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत में ही थिया आहिनि। हिननि जी हुकूमत ईंदे ई बहरान पैदा थी वियो आहे